अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंध में रहंदड़ हर शख़्स इहो ॼाणे थो त सिंध ते केतिरियूं ई काहूं थियूं आहिनि, पर छा मां इहो ॼाणो था त सिंध ते पहिरीं काह कंहिं कई हुई ऐं उहा काह कॾहिं ऐं किथे कई वई हुई। तारीख़ सां वाबस्ता रहण लाइ अव्हां पंहिंजे इन चैनल सिंधी नॉलेज फैक्ट्री खे सब्सक्राइब कयो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक कयो त जीअं अव्हांखे असांजी हर वीडियो जो नोटिफिकेशन बर वक़्त मिली सघे। जेकॾहिं असां पंहिंजी सिंध जी तारीख़ खे आलमनि जी नज़र सां ॾिसूं त सिंध ते रहंदड़ माण्हुनि खे दरावड़ जे नाले सां सॾियो वेंदो हो, जिन खे अॼु असां सिंधी नाले सॾूं था। हीअ उन वक़्त जी ॻाल्हि आहे जॾहिं दरावड़ सिंध खे सरसब्ज़ ऐं आबाद कयो। न फ़क़ति एतिरो बल्कि हिननि हिते वॾा वॾा आलिशान शहर जोड़िया ऐं दुनिया आॾो सिंध जी तहज़ीब जो बुनियादु वधो। जेकॾहिं असां तारीख़ ते नज़र विझूं त प्रोफेसर मैक्स मलर लिखे थो त हीउ उहो वक़्तु हुयो जॾहिं यूरोप जा माण्हू बि दरावड़नि खां इल्मु पिरायो ऐं दरावड़ दुनिया जी वाहिद उहा क़ौम हुई जंहिं कंहिं बि क़ौम जी नक़ल न कई, पर हिननि केतिरनि ई क़ौमनि खां इहो इल्मु हासिलु कयो हो। इहा बि हिकु हक़ीक़त आहे त उन वक़्तु इराक़ ऐं मिस्र जो उरूज बि सिंधियुनि जी बदौलत हुयो। असां ईअं चई सघूं था त उन वक़्तु सिंध जी क़ौम तमामु सुधरियल हुई। यादि रहे त उन ज़माने में आर्या नाले हिकु क़ौम हुई जेका क़ौम यूरोप मां सिंध में दाख़िल थी। कुझु तारीख़दान लिखनि था त आर्या ऑस्ट्रेलिया मां आया ऐं कुझु तारीख़दान ॿिनि मुल्कनि मां आर्या जो सिंध में आमद जो सबबु ॼाणाइनि था। यादि रहे त इहा उहा क़ौम हुई जेका वहशी, खूनख्वार ऐं जहिल हुई, जंहिंजो गुज़र सफ़र माल ते हुयो। ही माल खे चराईंदा हुआ। माल जे चरागाह लाइ ही दुनिया जे मुख़्तलिफ़ हंधनि ते वेंदा रहंदा हुआ, लेकिन 2000 साल क़बल मसीह में हिननि सिंध खे चरागाह लाइ इस्तेमालु करणु चाहियो। जॾहिं सिंधियुनि उन्हनि जी मुज़ाहमत कई त हिननि सिंधियुनि जो क़त्ल आम कयो ऐं ॻोठ बर्बादु कया। जीअं तव्हां ॼाणो था उन वक़्त जा सिंधी माण्हू बि अमन पसंदि हुया। इन लाइ साबित हसन पंहिंजे किताब पाकिस्तान में तहज़ीब का अर्तकन में लिखे थो त हड़प्पा ऐं मोहन जे दड़े मां असांखे केतिरियूं ई निशानियूं मिलियूं आहिनि, पर जेकॾहिं असां जंग जे सामान जे मुतलिक़ ॻाल्हि कयूं त असांखे अहिड़ो को बि सामान नाहे मिलियो। इन लाइ साबित हसन सिंधी क़ौम खे अमन पसंदि लिखियो आहे ऐं अञा इन खे वज़ाहत कयाई त सिंधी क़ौम निहायत आसूदगी सां पंहिंजी ज़िंदगी बसर कंदा हुया। पर जेकॾहिं असां आर्यनि जी ॻाल्हि कयूं त आर्यनि सिंधियुनि खे क़त्ल आम कयाई ऐं उन खां पोइ इन्हनि जे ॻोठनि ऐं ज़मीननि ते कब्ज़ो बि कयाई। तंहिंखां पोइ उहे शहरनि ताईं वञी पहुता, जंहिं करे सिंधी उतां निकिरी मोहन जे दड़े में वञी पहुता, जंहिं ते मिस्टर बाशम लिखे थो त ही वहशी माण्हू हुआ। उन्हनि ॻोठाणी ज़िंदगी खे बदिलाए छॾियो। उन सबबु सिंधू तहज़ीब ॾाढी मुतासिर थी। हीअ जंग सिंधियुनि जी पहिरीं जंग हुई। इहा हिकु हक़ीक़त आहे त सिंधी उन वक़्तु जंग खां नावाक़ुफ़ हुआ, जंहिं कारण उन्हनि खे शिकस्त थी ऐं हज़ारे सिंधी माण्हू मारिजी विया। लेकिन सिंधियुनि आर्यनि सां आख़िर ताईं जंग कंदा रहिया। हिन जंग में सिंधियुनि सां औरतूं बि शामिलु हुयूं। जीअं अवां ॼाणो था त रगवेड में केतिरनि ई अहिड़नि जंगनि मुतलिक़ अहवाल ॾिनल आहे ऐं इन जंग मुतलिक़ लिखियलु आहे त ॿिन्हिनि दरियानि जे सरसब्ज़ नमूची जंहिंजी फ़ौज औरतुनि ते मुश्तमिल हुई। हाणे असां इन जंग बाबति कुझु किताबनि जे तारीख़नि मां अहवाल अवां ताईं पहुचायूं था। रगवेड में लिखियलु आहे आर्यनि जो हीरो अंदरि सिंध नायब राजस्वेन खे 50 सिपाहियुनि समेत मारण खां पोइ 90 सिंधी ॻोठनि ऐं शहरनि खे बाहु ॾेई साड़े छॾियो। मिस्टर बाशम चवे थो जॾहिं हमला औरनि हेॾां जो रुख़ कयो त घणाई शहरी शहर छॾे जंगलनि ॾांहुं भॼी विया। एंशेंट इंडिया हिस्ट्री जो मुंसिफ़ लिखे थो आर्या क़ौम जॾहिं उत्तर ओलह खां दाख़िल थी त सिंधियुनि क़ौम क़दम क़दम ते मुड़िसी सां इन्हनि जो रस्तो रोकियो। जोतोणीक ही नाकाम रहिया, पर तंहिं हूंदे बि जंगनि खे मुसलसिल जारी रखियो। रगवेड में लिखियलु आहे सिंधियुनि ऐं आर्यनि जेके लड़ाई लड़ियूं उहे खून रेज़ी जंगूं हुयूं, जंहिंमें हज़ारे ऐं लखे सिंधी मारिजी विया। उमेद कंदा आहियूं त अॼु वारी वीडियो अव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं इहा वीडियो अव्हांखे पसंदि आई आहे त इन खे लाइक कयो ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर कयो ऐं पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो। इंशाअल्लाह हाणे असां अव्हांजी ख़िदमत में हिकु न्यू लेक्चर सां मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान।